सुभान अल्लाह। जो दीदार को ये आम थो रही हो जन्नती बुराक मुस्तफा जे दीदार जला सिके पियो रोए पियो तो महबूब जो दीदार थे इनमा मालूम थियो जो को रोवंदो आ इश्क में उनके पिरिय जो दीदार थींदो आ। मुंजा मौला जेको अज खुशी मां इश्क मां डाढिया दिल वारी दाह करे उनके भी मुस्तफा जे चेहरे जो दीदार नसीब फरमा जा। इते मुझो रहबर मुर्शिद आशिक अली शाह पिरिय जे इश्क में कलम खयो डाढा डाढा त असा पिरिय का सवा घड़ी घारे ही न था सको शेर हले ना हिकड़ी घड़ी भी पिरिय का सवा गुजारे न था सको पो हिय चयो रदा मोहम्मद डाढा सुभान अल्लाह चजा मदनिया सादीद अड़ियो अड़ियला घरिया किया मां घड़ियो घड़ियला दिल बर सादीद अड़ियो अड़ियला घरिया किया मां घड़ियो घड़ियला सही घरिया किया मां घड़ियो घड़ियला डाढा रड़ करे जो सुभान अल्लाह। ओ सवार सैयद सजो वाला वो ओ सवार सैयद सजो वाला बोरा कदे व्योम चढ़ियो चढ़ियला घरिया किया मां घड़ियो घड़ियला सब गजी चो त बेड़ो पार थे जो मदनीय सादीद अड़ियो अड़ियला सही घरिया किया मां जो घरिया किया मां घड़ियो घड़ियला हाणे पिरी जो वयो होरियूं पियूं जन्नत के सिंगारन त जन्नत जो मालिक थो अची मलाइक पिया सलातूं पढ़न इते मुझे मुर्शिद कलम कयो छा थो चवे ॾाढिया सुभान अल्लाह जो त मां अर्ज़ कयां। ओ हुरन बेश्त सिंगारियो ला वो अला ओ हुरन बेश्त सिंगारियो ला हाणे लफ्ज़ जेतरा वणनी प्रिय जो शांत सुभान अल्लाह ते जा। अरे मलकन सलात पढ़ियो पढ़ियला जैसे तो न पढ़ी त छा थी पियो रब भी सलात पियो पढ़े त रब जा मलाक भी प्रिय ते सलात पढ़ी रहा। मलकन सलात पढ़ियो पढ़ियला घरिया किया मां घड़ियो घड़ियला। हाणे मुर्शिद तो फरमाए तू कुरान पढ़ियो आ त नूर ऐं कुरान के समझ त सही ओ नूर किताब मिलियो आला हे लफ्ज़ वणनी त पोइ भेज दस्तगीर जो नारो लफ्ज़ ॿुधी साईं मुर्शिद आशिक अली शाह ॾिस तूं पढ़ियो पढ़ियला हथ मथे करे रड़ करे भेज दस्तगीर जो नारो मुर्शिद जन्नतुल बकिया वारो भी राज़ी थी पवे त सुनो बगदाद वारो जवान भी राज़ी थी पवे त महबूब मदीने वारो साईं भी राज़ी थी पवे। साईं मुर्शिद आशिक अली शाह ॾिस तूं पढ़ियो पढ़ियला
घरिया कीअं मां घड़ियो घड़ी अला ॾाढियां रड़ करे चओ सुभान अल्लाह। कुर्बान वञा प्रिय दिलबर हबीब जे मक़ाम तां चओ सुभान अल्लाह। थोरो ॾाढियां सुभान अल्लाह चओ। सिदरतुल मुंतहा ते जिब्रील बीह रहियो महबूब मथे। हाणे सिदरतुल मुंतहा ऐं 7 आसमान जे विच में 500 साल जो फ़ासिलो आहे। हाणे अल्लाह अल्लाह सॼी उम्र करे अल्लाह कोन मिलंदी। प्रिय जो दर मिली वञे त रब रहमान रुठल रब मुस्तफ़ा जे सदके परती पवंदी, बेड़ा बि पार करे छॾींदी। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह न मिले, अरे अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। अल्लाह अल्लाह मुझो महबूब सिदरतुल मुंतहा खां बैतुल मामूर ताईं 500 साल जो पंधा। वरी प्यारा दोस्तो अॻिते मुझो महबूब उसरियो आहे। अॻिते वरी 80,000 पर्दा हा। हिकिड़े हिकिड़े पर्दे जो फ़ासिलो 500 साल जो पंधा। उन खां बाद में अर्श अज़ीम आहे। मुंहिंजो महबूब मदीने वारो साईं जॾहिं रब जे अर्श अज़ीम वटि आयो, महबूब जुती पियो लाहे त उन अर्श पियो अर्ज़ करे मुंहिंजे महबूब खे, ओ महबूब पंहिंजी जुती न ला, जुतीअ समेत मूं ते कदम घुमा त मां अर्श अज़ीम भी भाग वारो बंदी वञा, मां भी शान वारो बंदी वञा। हाणे इते तो पिरी फरमाए महबूब तो फरमाए मां नूरानी ब कबूतर ॾिठा, नूरानी ब कबूतर ॾिठा जेके उडरन पिया। उडरंदे उडरंदे हिकिड़ो नूरानी कबूतर अर्श जे कुंगरनि ते वेही रहियो, ॿियो अञा मथे परवाज़ करे रहियो हो। मां रब जे दरबार में अर्ज़ कयो मौला जिब्रील भी बीह रहियो, बुराक भी बीह रहियो। का शय मथे कंहिंखे ताक़त न आहे जो मथे अचे रब जा नूर जा अनवार उनखे साड़े छॾनि। ओ मुंहिंजा मौला हे नूरानी कबूतर छा जा आहिनि, छा राज़ आहे? हाणे रब थो फरमाए मुंहिंजा महबूब ओ ये ब नूरानी जेके कबूतर थो ॾिसे ये तुंहिंजे उम्मत मंझा ब कामिल थींदा, उन जा रूह मुबारक आहिनि। हिकिड़ो इहो जेको नूरानी कबूतर उडरी उडरी करे ओ मुंहिंजा महबूब अर्श जे कुंगरनि ते वेही रहियो आहे, इहो तुंहिंजी उम्मत मंझा तुंहिंजो गुलाम हज़रत शेख बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह ताला अलैह उन जो रूह मुबारक आहे। हाणे वरी हे लफ़्ज़ वणनी त दस्तगीर जो नारो ॿुधा जा। ओ महबूब जेको अञा मथे तो परवाज़ करे जंहिंजी हद ई कोन्हे, इहो तुंहिंजी औलाद पाक मां तुंहिंजो बचो अब्दुल कादिर जीलानी ईंदो, उन जो रूह मुबारक आहे। हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो, ॾाढियां रड़ करे भेज दस्तगीर जो नारो ॿुधा। मुंहिंजो महबूब थो फरमाए हाणे हे लफ़्ज़ वणनी त पोइ बि दस्तगीर जो नारो ॿुधा जाओ। मुंहिंजो महबूब थो फरमाए मां अर्श खां मथे ला मकान ते वञी करे पंहिंजे रब खे सुहिणी सूरत में ॾिठो त पीरनि जो पीर दस्तगीर थो फरमाए मां पंहिंजे नाने जे कदमनि में चिंबड़ियो रहियुसि। मुंहिंजे नाने बि रब जो दीदार कयो त मां अब्दुल कादिर जीलानी बि रब हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो ॿुधा त तो असांजी क़िस्मत हितों जी बि ठही पवे त क़ब्र हाशर जी बि क़िस्मत दस्तगीर जे सदके। ॾाढियां भेज दस्तगीर जो नारो चओ। पिरीअ जे कदमनि जे हेठां रफ रफ जी सवारी जे रूप में सुने दस्तगीर जो रूह मुबारक हो। ॾाढा जो सुभान अल्लाह। जॾहिं अशदीम को मथे पिया वञनि मौला मुंहिंजे पेरनि हेठों छा आहे? फिर तुझे बच्चे जो रूह आ।
दस्तगीर जो फरमा उन रात मेराज वारी रात मुखे पांजे नाने फरमाए मुंहिंजा बच्चा अब्दुल कादिर मुंहिंजो कदम तुंहिंजे गर्दन ते आ तुंहिंजो कदम नबिन जो सरदार तो फरमाए लफ्ज वड़नी त दस्तगीर जो नारो बुधा जा गौसे आजम जो लक़ब के दुनिया जे इंसान मुझे मुस्तफा के न दिनो दस्तगीर के न दिनो दस्तगीर के गौसे आजम जो लक़ब मेरा जवारी रात मुझो महबूब मदीने वारो साईं तो फरमाए बच्चा अब्दुल कादिर जीलानी मुझो कदम तुझे गर्दन ते आ तुझो कदम हर वली जे गर्दन ते हुदो बच्चा गौसे आजम अज रात तुझो गौसे आजम जो लक़ब मां मदीने वारो साईं तो दिया मुझो कदम तुझे गर्दन ते आ तुझो कदम हर वली जे गर्दन मत को हिकड़ो कोई बदबख्त उठे सी असा जो मुर्शिद भी गौसे आजम वड़ेवा चरी डाढा डाढा त जाओ कलंदर करे गौसे आजम सदायो कलंदर को मथे केरा डाढा त जाओ भिटाइए करे कल गौसे आजम सदायो गौसे आजम हिका गौसे आजम जिनजो अकीदो उहो चवे गौसे आजम चो गौसे आजम वो जेको चवे न तो गौसे आजम बियो भी थी सके तो जे तुझो मथो जगह ते नाहे डाढा डाढा जाओ गौसे आजम हिका गौस थी सगन था कुतुब थी सगन था गौसे आजम दस्तगीर हिका जेको वलियन जो सरदार कदमी हाज़ही अला रकबत कुल्ले वलीला दस्तगीर जो फरमाए हर वली जे गर्दन ते मां दस्तगीर जो कदम आहे डाढा जो सुभान अल्लाह हाने पिरी रब जो दीदार करे मोटी आया हजरत मूसा अलैहिस्सलाम चए आसमान ते महबूबा रिवायत में जो के लिखियो त चौथे आसमान ते के लिखन था त छहे आसमान ते सुना मूसा मूसा तो कर महबूबा रब जो दीदार थियो मुबारक अथव असां त बेहोश थी वियासे महबूबा असां त बेहोश थी वियासे तव्हां खे मुबारक आ पर पिरी उम्मत जे लाइ भला कुछ तोहफो मिलियो अथव बस हाणे मुंहिंजो टाइम कलाक पूरो थी हाणे वरी पोइ ॿिए दफ़े इंशाअल्लाह अवां भी थकजी पिया हूंदो थकिया कोन हो छा ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ भला मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कर महबूब 50 वक्त हाण महबूब 50 वक्त त नेवण वारा कोन पढ़ंदई पंजाब महबूबा ने असा जी उम्मत को या सिर्फ ब फर्द मिलल हा ब वक्त नमाज मिलल ही सुबह जी आई जो को त इशा जी कदे कदे उहा भी कदा थी वेंदी बेचारन जी हाने 50 वक्त महबूब कादो पढ़ंदा ऐं जे कने इहो न 50 वक्त हो जे आ त पोइ कच्चे वारा हर काथे काए सघंदा यो लोटो मुसलो हाथ में हो जेना डाढा रड़ कर तो सुभान अल्लाह जाओ अना दिल खोल जो सुभान अल्लाह हजरत मूसा महबूबा रब जे दरबार में वञो कुछ त भला घट कराचो न हां मूसा महबूब वयो डायरेक्ट रब जे दीदार दे महबूबा वरी की आयो आ महबूबा किया मेहरबानी कई थई मुंहिंजा मालिक मुखे उम्मत पांजी ॾाढी प्यारी आ मां उम्मत जी तकलीफ़ सही न सघंदो आहियां 50 वक्त नमाज ॾिनी थई मत मुंहिंजा उम्मती पढ़ी न सघनि कुछ भला रियायत कर कुछ घट कर हा महबूब मगवल 5 वक्त
महबूब लही आयो मूसा अलैहिस्सलाम महबूबा कुछ नमाज माफ थी मूसा मुबारक 5 वक्त घट दिया 5 वक्त ॾाढा तो सुभान अल्लाह चओ न महबूबा अञा को 45 वक्त अञा मेहरबानी तो मत तू प्यारो महबूबा तो के रब मोटा कुछ तो मेहरबानी कर कुछ घट कराया मूसा जो असा यार महबूब जो मत कुछ थोरो आए महबूब वयो महबूब वरी 5 वक्त नमाज मां वरी हजरत मूसा अलैहिस्सलाम अञा बाहू कुछ वेठा महबूब अञा मेहरबानी कर 9 दफा महबूब के मोटाई दिल में नेवण वारा चवंदा हुंदो त महबूब एक दफो चक्कर लगाया त इन 5 में भी छुटी पया हजरत मूसा ॾाढा ऐलान कया महबूब कुछ अञा घट करायो फिर तो फरमाए सुना मूसा हाने 5 वक्त मुंजी उम्मत जे ला खोड़ा पढ़ण इनन जो कमा जन्नत वठी ॾियण मां मदीने वारे साईं जो कमा ॾाढा रड़ कर जो सुभान अल्लाह हाने इन महबूब मुस्तफा जे वञण में नमाज माफ कराने में वॾा राज हा ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह नथो चवे अञा दिल खोले जो सुभान अल्लाह प्यारा दोस्तों अल्लाह ताला मुझे महबूब छो रब के तो खबर ही न घणी घट करनी आ 45 ॾाढा जो घणा घट करनी आ 45 पो महबूब के 15 छो पियो कराए रब तो सब जाने पे महबूब तो हाने 45 छडनी आ सजी हाने 45 बस हाने वने न महबूब 5 माफ थई वरी जे 5 माफ थई महबूब 5 घट क्या मैं महबूब 5 घट क्या मैं महबूब वने पियो हाने इन जे करे रब करीम मुझे महबूब मुस्तफा के बार बार पे दीदार कराए मत को बदबख्त उठी करे जवे महबूब के ताकत ना है यो तो रब घुरायोस न पाण तो कोन वयो न रब दुनिया वारन के लफ्ज वड़नी त सुभान अल्लाह ते जा दुनिया वारन के रब करीम दिखायो मां प्रिय के एक दफो घुरायो पर प्री पाजी पर मर्दी सा 9 दफा मां रब के दीदार में आयो मुझे घुरान सा एक दफो प्री पाजी मर्दी ते 9 दफा मुझे दीदार ॾाढा रड़ करे भेज दस्तगीर जो नारो चओ हेॾो वरी हजरत मूसा अलैहिस्सलाम भी दीदार में करार पियो करे महबूब रब जो दीदार पियो करे हजरत मूसा वरी महबूब जो दीदार पियो करे अला को मदीने दीदार करण वेंदो आ तव्हां उन जे ला सिकंदा आयो यार अचे त इन जो दीदार कयो जो मदीने खां थो अचे यार रब जे बैतुल्लाह जो दीदार कयूं थो जे महबूब जे गुंबद खजरा जो दीदार पर जे गुंबद खजरा जो दीदार कयो मानू उनके भाकुर पाए मुबारक ॾियण लगा जे मुस्तफा जो दीदार कयो तो उनके केडी न मुबारक मिलियो पर जे मुस्तफा पर जे रब जो दीदार कयो हुंदो ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह नथो चवे पोहिया खणी जाओ अज मदीने जा मुनारा याद प्या अज मदीने जा मिनारा याद प्या सेनाई सा ई सुहारा याद प्या अज मदीने जा मिनारा याद प्या जो अज मदीने जा मुनारा याद प्या सेनाई सा ई सुहारा याद प्या जो अज मदीने जा मिनारा अगते शेर हले केंजी दिल थी जावे पंहिंजा पाड़े जा मुखा विसरी वया पंहिंजा पाड़े